जहर जिंदगी तो सही चयो हलाल खान। खैरू जी असा के डिठो पंहिंजा होश में विञाए वेही रहियो। मुझो अंदाजो सही निकतो। या छोरी खैरू जे घर में ही तरसल आहे। हाणे असा के इहो सोचणो आहे इन छोरी के कीअं कढजे या केड़ी मल कढजे। पुलिस वडी छापो हणायो हलाल खान। लाउती या छोरी वडी चालाक ऐं मक्कार आ। जेकॾहिं असां पुलिस के वठी छापो हणायोसीं न त पोइ ख़बर अथई इहा ई पुलिस इन छोरी खे वञी कोर्ट ते पेश कंदई। ऐं उते छोरी असांजे ख़िलाफ़ जेकॾहिं बयानु ॾिनो न त असांजा हथ कटिजी वेंदा, असां ॾोही थी वेंदासीं। इनजो मतलब तो उता छोकरी के जबरदस्ती खणो पवंदो। हाँ हेबत हाँ इहो कम असांखे ॾींहं जो करणो पवंदो। ॾींहं ॾिठे जो ॾींहं जो मसलो थींदो। इहो कम राति जो करणु खपे। राति जो सभु घर में हूंदा। जेकॾहिं असां वियासीं न उते वॾी खूनरेज़ी थी पवंदी। ऐं ॿुध इहे लखोला आहिनि। ॾींहं जो घर में कोन हूंदा। ॿार होटलनि ते हेॾे होॾे रुलंदा वतंदा आहिनि। ॻोठ वारनि खे बि एतिरो लाचार कोन्हे जो ॿियनि जे फॾनि में अची टंगड़ आहिनि। केरु कंहिंजे विच में कोन ईंदो आहे। बाक़ी रहियो इहो पोढ़ो सालियो हिकु मुक बि बर्दाश्त न करे सघंदो। जेकॾहिं कुझु ई न मथे में मुक ई हिकिड़ी खुरड़ी हिक। असां उन छोरीअ खे खईं उतां निकिता हलिया वेंदासीं। कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी। इहो त आहे हलाल खान। खैरू हिन टाइम होशियार लॻो पियो आहे। हुन को न को बंदोबस्त ज़रूर करे छॾियो हूंदो। खैरूअ जे मथां असांखे पंहिंजो शक हटाइण जे लाइ न टूट टड़े वॾेरे कमाल जे माण्हुनि सां हिकिड़ो छेड़ो ज़रूर करणो पवंदो। ऐं उहे ई कमाल खान जा माण्हू वञी खैरूअ खे ॿुधाईंदा। उन खां पोइ इहो खैरू लापरवाह थी वेंदो ऐं असांखे उतां छोरी कढण में आसानी थी पवंदी। सलाह त सुठी सोची अथव। पोइ कॾहिं ॾियूं रज़न खे ॾारो? 2 ॾींहं रज़न वारनि जो पीछो कयो जीअं खैरूअ खे पक थिए ऐं सम्झी वञे त असांजो रुख रज़न जे तरफ़ आहे। इन्हीअ रज़न खे फटको ॾेई पोइ हला कंदासीं खैरूअ जे घर ते। लाली मां छा कयां मुंहिंजो दिमाग़ फाटे थो। सलाह ॾे छा कयां मां? जेसिताईं चाचा ज़िंदा आहे तो आज़ाद न आहीं। तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? हाँ त बाबा खे बि रस्ते सां हटाए छॾूं। जेकर तोखे ॿी का वाट सुझे थी पोइ ॿुधाए। लाली बाबा खे मारण खां सुठो आहे त ही घर ओठे वारनि जे हवाले कयूं। तोखे रस्ते ते वेहण जो शौक़ु आहे त वञी वेह। बाक़ी मां दर दर जा धिका कान थी खाइण चाहियां। तूं छा थी चाहीं? हाँ त मां जीअं बाबा खे बि घुटो ॾेई मारे छॾियां। ईअं कर तूं मूंखे तलाक ॾेई छॾ। तुंहिंजी हर मसले मां जान छुटी पवंदी। लाली कुझु सम्झण जी कोशिश कर। हाणे तूं ही घर बि ओठे वारनि जे हवाले कंदे न तॾहिं बि पाण खे बख़्श कोन कंदा। मूंखे भले कोई छॾनि मां उन जे लाइ परेशान न आहियां। बस परेशान आहियां त सिर्फ़ तुंहिंजे लाइ। तूं मूं लाइ परेशान न थी। तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त तूं मूं लाइ छा सोचे रखियो आहे। मूं इहो सोचियो आहे त ओठे वारनि खे ॾटे में रखंदुसि। हाणे हू हर ॻाल्हि मुंहिंजे ते इतबार कनि था। इन जे करे मां हुननि खे ॾटे में रखंदो ईंदुसि। जॾहिं अधीअ जी शादी रॿ सां थी वेंदी न हू पाण ई आसरो पले वेंदा। जेकॾहिं पैसनि जी शिका कंदा न पादर सादर खाई मुंहुं ॾेई वेंदुसि। तूं परेशान न थी। बाक़ी जेकॾहिं हुन जे चवण ते मां बाबा खे मारियो न त मां त चरियो थी वेंदुमि चरियो। जेकॾहिं तो ईअं सोचियो आहे त सही सोचियो। लाली तूं सोच जेकॾहिं अम्मा जी या बाबा खे बि मारियोसीं न भई असां हैवान थी वेंदासीं हैवान। पोइ अम्मा जो ऐं बाबा जो रूह कॾहिं बि सुख सां साह खणण न ॾींदो। इहा ॻाल्हि दिलि मां कढी छॾ लाली। न वरी सोच त बाबा खे मारणो आहे। हिकु गुनाह कयो आहे ॿियो गुनाह कोन कंदुसि। कमाल खान ज़िद ते बीठो आहे।
चवे तो न सेहरा न लाडा न वरी ॾाज छोकिरी खे ईअं सादगी में परणाए वेंदासीं कॾहिं बि न ईअं थिए ई नथो सघे ईअं असीं पंहिंजी छोकिरी छो ॾियूंसि माण्हू छा चवंदा असांखे रईस कमाल खान न मुंहिंजी थो ॿुधे न वरी रईस वॾे जी थो ॿुधे हाणे भाई तूं ॿुधाए मां छा कयां उन्हनि जो ज़िद पंहिंजी जाइ ते पर ख़ुदा न तूं त सोच न माण्हू छा असांखे चवंदा सभु को ईअं ई चवंदो त शायदि छोकिरी खरियल हुई कमाल खान सां त किनी मच्छी हुई पंहिंजे सिर तां ॿार लाहे ॾेई छॾियो मूंखे इहो ॿुधा इहे ताना मेणा तूं सही सघंदे हाणे ॿुधाए मां छा कयां रईस कमाल खान खे सम्झाए बीठो आहियां मुंहिंजी त हिक बि नथो ॿुधे जेकॾहिं तुंहिंजी हिक बि नथी हले न पोइ सही सिधी ॻाल्हि आहे तूं वॾे रईस खे जवाबु ॾे त न असीं पंहिंजी छोकिरी हीअं कोन ॾींदासीं चरी थी या छा रईस कमाल खान जे लाइ को रिश्ता खुटिया आहिनि छा जितां चवंदो उनखे संग मिली वेंदो हाणे थोरो सोच जे असां हुनखे इनकार कयोसीं न त हू बि मिंठू असांखे कोन कंदा ऐं पोइ इहो सुठो रिश्तो असांजे हथनि मां निकिरी वेंदो इहो त ॾिसां पई शुक्र आहे अलाह जो मुंहिंजी न्याणी जा नसीब त ॾाढा भला आहिनि पर मोन माण्हुनि जा वात केरु बंदि कंदो इन वातनि खे चाहे इहे वात ॻोठ वारा हणी बड़बड़ करे पाण ई चुप थी वेंदा तूं रुगो इहो सोच त न्याणी ख़ुशि रहे बसि भली सादगी में सही माउ आहींसि दुआ करेसि बसि मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे हाणे ही शुरू में इहे था कनि अॻिते अलाह पियो ख़ैर करे अलाह जो छा थी बाबा अलार जा माण्हू ॻोठ जे ॿाहिरां चकर ॾींदा कर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त उन्हनि खे शक पइजी वियो आहे कहिड़ो शक इहो ई त कलसूम हिते आहे पोइ त वॾो गंद थींदो सोट को बि गंद कोन थींदो सोट इहा ॻाल्हि न कर खैरू हालार खान हिते छोकिरी खणण लाइ ज़रूरु ईंदो मुंहिंजे करे तव्हां सां जेको मसइलो थिए पियो तव्हां मूंखे हालार जे हवाले करे छॾियो पोइ मां ॼाणा मुंहिंजी क़िस्मत तो लाइ को बि मसइलो न आहे हालार ऐं असांजे विच में अॻु में ई छिकछिका हुई इन जे करे इहो न सोच त को तुंहिंजे हवाले सां को मसइलो थियो आहे तव्हांजा मसइला हलंदड़ आहिनि पर मां नथी चाहियां त मुंहिंजे करे अञा तव्हांजे लाइ मसइलो थिए मुंहिंजी अम्मा ये असांजा मसइला सॼी ज़िंदगी हलंदड़ आहिनि तूं जेकॾहिं हितां हली बि वईं न त बि इहे मसइला हल कोन थींदा हा भेण चाचा सही थो चवे हिन बेवकूफ़ जे करे असां सां हिकु न हिकु मसइलो हूंदो ई हूंदो आहे हितां तूं वेंदीअ न त ही को माठ करे वेंदो छा हिकु न ॿियो फॾो कंदो ई कंदो मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो हा फॾाई पुट तो कहिड़ी पे ॻाल्हि कई बाबा मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं मां घर खां ॿाहिरि वञा न तव्हां मां को बि घर खां ॿाहिरि न निकिरे ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां मां को घर में मौजूदु हुजे या न हुजे पर कड़ो अंदरां बंदि हुजे जिते ईअं न हुजे त असां लापरवाह लॻा घर में वेठा हुजूं ऐं यार अचे मथां बीहनि हा सोट हालार घर में घिरण जी कॾहिं बि ग़लती कोन कंदो इहा ॻाल्हि न कर सोट हू कुझु बि करे सघनि था हिन वक़्तु असांखे होशियारी करणु लाज़िम आहे ऐं हेबत वारनि हालार खे आगाह करे छॾियो तूं परेशान न थी बाक़ी कुझु ॾींहं आहे जीअं चाची जो चालीहो ख़तम थींदो त 2 ॾींहंनि खां पोइ मां तोखे निकाह विझी थो वठी वेंदुसि ऐं त तोखे असां एतिरियूं त ख़ुशियूं ॾींदासीं जो पुराणा सभु ग़म तूं विसारे विया थी रबन तुंहिंजे हूंदे मूंखे कंहिं बि ॾुख जी परवाह न आहे न ई वरी का परेशानी आहे हा जेकॾहिं को ॾुख आहे तो इहो आहे जो मुंहिंजो पंहिंजो भाउ असां ॿिन्ही जे विच में दीवार बणिजी बीह रहियो आहे मीरा दुनिया जी का बि दीवार असां ॿिन्ही जे विच में बीह न सघंदी तुंहिंजो भाउ त छा पर दुनिया जी का बि ताक़त मूंखे मुंहिंजी मीरा खां जुदा कान थी करे सघे रबन तूं मुंहिंजे भाउ जे शैतानी दिमाग़ खां वाक़िफ़ न आहीं बाबा मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन नथो करे पर मूंखे पूरी पक आहे त मुंहिंजी अम्मा खे आदा ऐं लाली मारियो आहे मीरा हिन में को बि शक न आहे त इहो कमु तुंहिंजे भाउ जो आहे ऐं हिन कम में लुकमान वारा ग़ुलाम सां साथ में आहिनि जंहिं राति न चाची गुज़ारे वई उन राति मां लुकमान ऐं क़ुर्बान खे तव्हांजी घरवारी गिटीअ में ईंदे वेंदे पिए ॾिठो चिटीअ खां वेंदे मूं ॾिठो हुयो
हाणे त मूंखे इहो ख़ौफ़ थी पियो आहे त मुंहिंजी शादीअ खां पहिरियां बाबा खे न मारे विझनि। अलाह ई न कंदो मीरा, ईअं न थींदो। मीरा, जेकॾहिं मां तुंहिंजे भाउ खे हींअर ताईं छॾियो थो अचां, उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे पीउ जे करे। जेकॾहिं ग़ुलाम इहो क़दम खयों ऐं ख़ुदा न ख़ास्ता चाचा जन खे कुझु थियो त ग़ुलाम खे ज़िंदा मामूकुम छॾींदुसि। अदा तव्हांजे लाइ मानी ठाहियां या चांहि? मानी खाईंदी या चांहि पीअंदी? जेका शइ तूं पसंदि कंदे मां त मानी बि खाईंदुसि ऐं चांहि बि पीअंदुसि। मूंखे सिर्फ़ चांहि पीआरियो। न को हाणे त ईअं कॾहिं बि कोन थींदो। पहिरियां मानी पोइ चांहि। वञो दी, तूं इंतज़ारु कर। ठीकु आहे ठीकु आहे। अदा मां कयां थी तव्हांजे लाइ मानी ऐं तव्हां ॿई इश्क मुहबत जी ॻाल्हियूं कयो। जाई हल हल वञ कमकार कर, ठाव न थी जाए। चङो। जीजा छा वॾा माण्हू बि परेशान थींदा आहिनि? छो, असां इंसान न आहियूं? असां परेशान नथा थी सघूं? जीजा परेशान त असां थियूं, कॾहिं अटे जी परेशानी, कॾहिं पैसे जी परेशानी, कॾहिं बीमारी जी परेशानी, कॾहिं सुञाई जी परेशानी। तव्हां वटि सभु कुझु आहे, पोइ बि परेशान आहियो। तूं ॿार आहीं, ॿी ॻाल्हि कोन सम्झंदी। ॿार न आहियां जीजा, हाणे मां जवान थी वियो आहियां। कंहिं चयो त तूं जवान आहीं? बाबा चवंदो आहे जलू तूं हाणे मूंखे कमाए खाराए थो, इन करे तूं जवान बणिजी वियो आहीं। मालिक साईं अञा बि तोखे जोतो जवान कंदो। तूं वञी पंहिंजो कमकार कर। जीजा कम खे ॿुहारो ॾेई आहियां, ॿियो कहिड़ो कम आहे जो वञी कयां? जेकॾहिं कोई बि कमु न अथई न त वञी ॿाहिरि रांदि कयो। बाबा चवंदो आहे हाणे ज़िमेवारियूं वधी वियूं आहिनि, इन करे रांदि न कमु करणु घुरिजे। पोइ उताक ते वञी साईं खे चई अच त राति जे लाइ भाॼी घुराए। वञा थो जीजा, मूंखे ख़बर आहे तव्हां हिते मूंखे न पीअंदी। ग़ुलाम, न ॻाल्हि आहे पैसे जी, न वरी का संग जी। अदा लुकमान लाइ संग घणा, पर असुल मसलो आहे ज़िद जो। तोखे त ख़बर आहे रब ऐं असां पाण में ज़िद जी पिया आहियूं। ॾिस ग़ुलाम, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तुंहिंजी भेण जी शादी रबनि सां थिए थी त लुकमान होश विञाए वेंदो ऐं उनखे रोकणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ओठा मां ॿार न आहियां, सभु कुझु सम्झां थो। जेकॾहिं अधीअ जी शादी रबनि सां थी वई न त वॾो नुक़सान थी वेंदो। पोइ ग़ुलाम सम्झ त झेड़ो पको आहे। जेकॾहिं लुकमान होश विञाए करे को क़दम खणे थो, पोइ ज़ाहिर आहे असांजो भाउ, असां त भाउ जो साथ ज़रूरु ॾींदासीं न। ग़ुलाम तूं पहाको ॿुधो आहे न त विड़िन सां पटी जिन बूढ़ा, इन वठवठा में तूं खामखा मारिजी वेंदे ऐं तुंहिंजो को दाद फरियाद बि न थींदो। ओठा ख़ुदा कंदो, अहिड़ो ॾींहुं ई न ईंदो। कीअं बि करे अधीअ जो संग लुकमान खे ॾींदासीं, तूं बेफ़िक्र रह। ग़ुलाम ॾिस, इन खून रेज़ी खे रोकण लाइ जेकॾहिं इन पोड़े खे मरणो पए थो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो ऐं ॿ टे घर बर्बादी खां बची पवंदा। मुंहिंजी सलाह मञ। ॾिस, मां तोखे हिकिड़ो मिठो ज़हर आणे थो ॾियां, उहो तूं पंहिंजे पीउ खे प्यार। तुंहिंजो पीउ हिकु पटी ते कोन मरंदो ऐं उनजो इल्ज़ाम तो मथां न ईंदो ऐं उन ज़हर जो असर आहिस्ते आहिस्ते उनखे घटि भेड़ो करे छॾींदो ऐं पोड़ो ॻाल्हाइण जहिड़ो ई न रहंदो ऐं तूं आज़ादु हूंदे। ओठा यार, तूं त इहा ॻाल्हि करे वई, पर मां पंहिंजे हथनि सां पंहिंजे पीउ खे कीअं मारिया मां? जेकॾहिं इन खां वधीक तो वटि का वी वाट आहे त तूं उन ते अमल कर, मुंहिंजो कोई इतराज़ कोन्हे। पर हा, जेकॾहिं रिश्तो असांखे न मिलियो, रबनि वारा त मरंदा ई मरंदा, 100% तूं यकीन सम्झ। बाक़ी असांजे हथियारनि खां तूं बि बची न सघंदे ग़ुलाम, इहो ज़हन में रखी छॾ। वॾो कमीनो इंसान आहे। मूंखे हाणे पंहिंजी जान बचाइण जे लाइ बाबा खे मारणो ई पवंदो, बस इहो ई हल आहे। आख़िर तूं छा थो साबित करणु चाहीं? त मां तो ते ज़ुल्म थो कयां?
सॼे ॻोठ वारनि खे चवंदो थो वती त मां शादी धाम धूम सां कयां हा, पर अधे वॾे मूंखे मुंहुं खणण जे लाइक़ नाहे छॾियो। उन जे करे मां शादी सादगी सां थो कयां। कमाल खान वरी बि चवां थो त कुछ अकुल खां कम वठ। जेकॾहिं तोखे पंहिंजी इज़त जो ख्याल न आहे त बेली घटि में घटि मुंहिंजी इज़त जो ख्याल रख। तव्हां अजाए होश पिया विञायो। मूं कुछ अहिड़ो सोचियो ई न आहे त तव्हांजी इज़त जे मथां दाग लॻे। मूं तव्हांजी इज़त ऐं पत रखण जे लाइ बदनामी जो कारो दाग पंहिंजे मुंहं ते मले सॼी बिरादरी जे साम्हूं हालार जे पेरनि ते हथ रखे मां उन खां माफ़ी घुरी। न त हालार जी इहा हैसियत आहे, पर पोइ बि मां हालार जे अॻियां झुकियुसि त तव्हांजी इज़त ख़ातिर। ऐं तव्हां पोइ बि मूं ते इल्ज़ाम हणो पिया त मां तव्हांखे बदनाम करण जी कोशिश थो कयां। तुंहिंजी दिलि ते मुंहिंजो कयल फ़ैसिलो नासूर बणिजी वियो आहे। तव्हां मुंहिंजे फ़ैसिले खे दिलि सां क़बूल कयो हा ऐं मुंहिंजी इज़त करी हा न, त उन ॻाल्हि खे उन वक़्तु ई पंहिंजी दिलि मां कढी छॾी हा। पर तुंहिंजी हिन दिलि में मुंहिंजे लाइ अञा नफ़रत वधी वई आहे। मूं कॾहिं बि तव्हांजे साम्हूं मुंहुं मथे करे नाहे ॻाल्हायो, पर तव्हां आम माण्हू जे साम्हूं मुंहिंजे मथां हथु खणंदा आहियो। पोइ बि मां ज़हर जो ढुक भरे ख़ामोश थी निकिरी वेंदो आहियां। रईस गफ़ार खान, जेको तव्हां मूंसां बर्ताव कयो था, कसम ख़ुदा जो जेकॾहिं तव्हांजो को सॻो पुटु हुजे हा न त तव्हांजो इहो बर्ताव कॾहिं बर्दाश्त कोन करे हा। बस हाणे बस, नई होश मां तूं निकर, नई वरी मूंखे होश मां कढ। न त साईं कुछ होश कयो ऐं पंहिंजी कावड़ ते काबू रखो। मां चवां थो तूं ख़ामोश थी रह। अॼु असांखे पाण में फ़ैसिलो करण ॾे, छो त हिन जी दिलि में जेको बि ज़हर भरिजी वियो आहे, अॼु उन ज़हर खे ॿाहिरि कढण ॾे। मुंहिंजी दिलि में तव्हांजे लाइ को बि ज़हर भरियल न आहे। मां शादी सादगी सां करणु चाहियां थो, त पोइ उन लाइ एॾो तमाशो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कमाल! मां ही तोखे जेका हिदायत थो कयां उहो तोखे तमाशो थो लॻे? विरत! अञा मुंहिंजी ॻाल्हि मुकमिल न आहे थी। तव्हांखे ॿुधाइण लाइ मुंहिंजे लाइ 1000 ॻाल्हियूं हूंदियूं, पर हाणे मुंहुं में ॿुधण जी सफ़ कोन्हे का। पंहिंजा होश विञाए तव्हांजे साम्हूं गुस्ताखी कयां, मूंखे वञण ॾियो। बस साईं बस, कमाल खे हाणे वञण ॾियो। रुखसार बेगम, साईं मां ही हथ थी ॿुधां, कमाल खे वञण ॾियो बस। बताओ खुद नारो पुट जो भाॼी जी वीडियो तो भरई। इन चोरे के मां केतिरा भेरा रोकियो आहे, मुड़े कोन थो। हां जमस दतको छोरा इते बीमारी रन जो फिल्म तो भरी। हां कसम सां चाचा मूंका भी वीडियो न ठाही। अरे रे वर कूड़ तो गाला था वरी सा असा पंजी अखिन सा तो के दिसऊ था तू वीडियो तो भरी। इनमें मुझे घर जा फोटो आन। अरे घर जी मोबाइल है त असा केरा धाड़ियाऊं वठो तो मोबाइल दिसो तो कंजा फोटो दिस। अरे हे कर मोबाइल ची वीडियो ना है इनमें ना इन वीडियो। अदा हम मोबाइल में त सजे गोठ जा फोटो है ने। मोबाइल मुके वठी दे, मां या मोबाइल में फोटो जेके भी आइन न वनी रेस के दिखारींदुस। हेरो तू कदे कोड़ो ठाऊ को थियो है जो मुजा दोस्त ने घिटी मो लंघन था तू उनन के बेइज्जतो करे रवानो तो करे छदी। हां
आऊ को त मां असुल खां वठी आहियां, इन में को शक? चङो, हाणे ॾिस, मां तुंहिंजी घिटीअ मां गुज़रां थो, एतिरो ठाहु आई त मूंखे रोक। जेकॾहिं पंहिंजे पीउ जो पुट ई न रोके सघीं थो त रोक। हलाल खान, तव्हां ॾाढा असां हीणा, झेड़े खे टार त बहितर आहे। बदल झेड़े जी शुरूआत तव्हां कई आहे या मूं या इन? मूंखे तव्हां बेगुनाह ॿधी खणी वियो, उनजो पाव पलांद केरु ॾींदो? तूं जेकॾहिं ठाहु को मुड़ुस ई न, पंहिंजो पाव पलांद वठिजांइ, ॻाए वॼाए वठिजांइ। हिन खे बि खुटी थी खणे, हिन खे इहा ख़बर ई नाहे त कमीणा ॿिया बि घणा, पर खेरूअ जी बूटी बि आहे। चङो, तुंहिंजी घिटी मां मां थो गुज़रियां, हाणे थो गुज़रां, रोक सघीं थो त रोक। हा रोक मूंखे। असांजे ॻोठ में जेसी ताईं ओठे रबन वारा आहिनि न, अमन थियणो ई कोन्हे। हालत के कई आहे? वे 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 ला ही त ॾिस मुंहिंजे पुट जा कंहिंखे खुटीअ खयो आहे जो कमदार जे पुट में हथ विधा अथनि। ओठे वारा विड़िया आहिनि, घिटी में बीठो बेकसूर विड़ी विया। हालत त ॾिस न मुंहिंजे पुट जी जेका कई अथनि, मार पवड़नि खे छा संग जो जवाब ॾिनो आहे त कसरूं मुंहिंजे पुट मां कढियूं अथनि। तूं अखियूं फाड़े ॾिसी छा बीठो? वञ न, वञी झले रईस जे साम्हूं बीहारीन ऐं ठाह को पुट को कढराई। तूं गलती न कर भाई, जंहिं बि मुंहिंजे पुट सां इहो हशर कयो आहे न, मां बि हुननि जो कारो मुंहुं करे सॼे ॻोठ में न घुमायो मान त मुंहिंजो नालो बि ख़ुदनि कमदार न आहे। ख़ुदा जी मार पवे, छा त मुंहिंजे बछड़े जो हशर कयो अथनि, अलाह को पुॼे न। सम्झां थो त अॼु मुक़ाबिलो बराबर जो थींदो। हाणे ख़बर पवंदी त केरु शेर आहे ऐं केरु सवा शेर। न सौट खैरू न, थोरनि थोरनि ॻाल्हियुनि सां असां विढ़ंदा रहियासीं न त कमु कोन हलंदो। छॾ हालार खे, हले वते घटी जा चकर कटींदो, उन्ही जो ई भत घाटो। सोट तूं सम्झण जी कर, अॼु घिटीअ मां गुज़रंदो, सुभाणे घर में घिड़ंदो। जे घर में घिड़ियो न पोइ मोल हूंदो, हींअर मुड़ण ई बहितर आहे। चई थो त मुड़ां थो, बाक़ी इहो मुड़ंदो कोन, रोज़ पियो घिटीअ जा चकर कटींदो। भले वते चकर कटींदो ऐं दिलि ख़ुशि कंदो, जॾहिं ॻाल्हि ॻरी थी न त पोइ विझंदो सांस टंकुनि में ॾावण। बाबा साईं, ये ओठे वारनि जेका न मुंहिंजे पुट सां हालत कई आहे, जे तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदव तव्हांखे पोइ ख़बर पवंदी त ॼणो मुंहिंजे पुट ओठे वारनि जो खून कयो आहे। हिननि जो वरी दिमाग़ छा ते ख़राबु थियो आहे? बाबा इन ई लाइ त तव्हां वटि पेश पियो आहियां, त ओठे खे घुराए पुछोसि त छा थिए हुनजो मथो ख़राबु थियो आहे। ओठे खे घुराए हुन खां पुछां थो त हू छा ते छिता थिया आहिनि। रमो जी बाबा साईं, वञ वञी ओठे वारनि खे चओ त मूंखां थी वञनि। जी बाबा साईं, हींअर ई वञा। बाबा साईं, मां तव्हांखे वधीक कोन थो चवां, पर हिकिड़ी हक़ीक़त ॿुधाइणु चाहियां थो त इन ओठे वारनि हिकु दफ़ो मूंखां मुंहिंजी धीअ जो संग घुरियो हो, मूं साफ़ इनकार कयो। लॻे थो त हुनजो बदिलो जेको आहे इन्हनि मुंहिंजे पुट खां वरितो आहे। ॿुध न, तूं घबराए न, रुगो ओठे खे अचण ॾे, पोइ कूड़ सच सभु पाणे ज़ाहिर थी पवंदा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।